नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जो ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त मुल्क में अटे जे अघनि में रिकॉर्ड अटे जो बहरान संगीन थी वियो आहे। अटे जी क़ीमत तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जो ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली पंहिंजी इन रिपोर्ट में। हुकूमत वाइदा वफ़ा न करे सघी आहे। पूरे मुल्क सिंध जी पीर जे ॻोठ में बि अटे जी क़ीमतुनि में इज़ाफ़े खां पोइ माण्हू हिक वक़्त जी मानी खाइण खां लाचार थिया आहिनि। वधीक पीर ॻोठ जे रहवासियुनि खां वीचार वठंदासीं त हुननि जो इन हवाले सां छा चवणु आहे। ईअं त तव्हांखे ख़बर आहे त हिन साल गवर्नमेंट कणिक जी ख़रीदारी कोन कई, जंहिंजे सबबु असां अवाम खे हीअ परेशानी सामिनो मुंहुं ॾियणो पई रहियो आहे। ऐं गवर्नमेंट ने बिल्कुलु फेल थी चुकी आहे। ॿिन्ही कई जी मांगियूं करे चुकियूं आहिनि, जंहिंजे करे ग़रीब अवाम ॾिसिजे पियो। जीअं त तव्हां ॾिठो हूंदो त अटे जी क़ीमत हिन महिल 65 खां 70 रुपया हली रही आहे। ऐं ग़रीब अवाम अटो वठे या ॿी शयूं खाए। घर धंधो महांगो आहे, सौदो सूत अटो बि महांगो आहे। अटो महांगो ॾाढो करे छॾिया, ग़रीब माण्हू नथा 70 हाणे कुझु अटो बि सस्तो कयो न, सौदो सूत बि सस्तो थो कयो त ग़रीब माण्हू पुॼो थो सही न। भाउ हिन वक़्तु जेको अटो असांखे मिले थो 70-75 तमामु वॾी महांग आहे। ऐं जेको असांखे कुझु अरसो अॻु मिलंदो हो असांखे 30-40 ते मिलंदो हुयो। ऐं ग़रीब जो ख्वाब ऐं ख्वाहिश हिकिड़ी हूंदी आहे, उहा हूंदी आहे 2 वेलनि जी मानी। ऐं उहा बि हुकूमत असां खां ग़रीब खां ख्वाहिश जेको ख्वाब आहे उहो खसे वरितो आहे महांग करे। हुकूमत खां इहा अपील आहे त जेतिरो जल्दी थी सघे मिसकीन ग़रीब खे रिलीफ ॾिनो वञे ऐं उन्हनि खे सुकून जो साह खणण जो मौक़ो ॾिनो वञे। साईं अटो ख़रीद करणु आयो आहियां। घणे में किलो थो मिले? साईं चए थो अॼु 75 थी वियो आहे, कल्ह 70 में न, अॼु 5 रुपया अञा वधी वियो। अच्छा, हे खान साहब आहियो नहीं, असां वटि तोहफ़ा मिलियल अथव, इहे महांगाई पिया। इहे 1000 किरोड़ ड्यूटियूं लाइ काॾे वियूं, किरोड़ घर लाइ काॾे वियूं, महांग पियो दौर लॻो पियो, हर शइ खे बाहि भरी वई आहे। ग़रीब माण्हू वञे काॾे? ऐं ग़रीबनि जे लाइ हिन कहिड़ो रिलीफ ॾिनो आहे? कहिड़ी शइ अनाउंसमेंट कई अथई ऐं कहिड़ी शइ पुॼाई अथई ग़रीबनि वटि? भेन जी इनकम सपोर्ट उहे बि थियूं 2 लख 2.5 लख माइनि जो, उहो बि बंदि कराए छॾियईं। उन खां पोइ तव्हां हिकिड़ी रुॻो ॻाल्हि ॿुधायो त हिन ग़रीबनि जे लाइ अमल कयो। 2.5 साल थी विया, को रिलीफ ई न आहे नी अथई ग़रीबनि जे लाइ। ॾींहों ॾींहुं महांगा आहे, पर ॾींहों ॾींहुं असां दलदल में ढकिजंदा था वञूं। ड्यूटियुनि जा आसरा ॾेई करे उहे बि अञा ताईं कोन मिलियूं कंहिंखे बि। हाणे तव्हां हुकूमत खां कहिड़ी अपील पिया कयो? साईं टैक्स घटि कई वञे ऐं ग़रीब अवाम खे रिलीफ ॾिनो वञे। ॾाढो परेशान आहे ग़रीब अवाम। ख़ुदा सां चवणु इहो आहे त जाकूं वफ़ाक़ी हुकूमत तब्दील थी आहे, जा सिंध हुकूमत असां लाइ ग़रीबनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। सब्ज़ी वटि त सब्ज़ी मां अॻे अटो 35 रुपए मिलंदो, हाणे उहो 70 रुपया फ़ी किलो थी वियो आहे। असां ग़रीब जेके आहियूं सो तमामु वेल में आहियूं। गिहु जेको आहे सो 40 जे पाव में 160 रुपया किलो, 240 रुपया थैली थी वई आहे। किले वारी जेका 200 मिले। असांजे हुकूमत खे अपील था कयूं त असांखे इहा सस्ता पियो थिए। असां ॾाढा ग़रीब माण्हू ॾाढो तकलीफ़ में आहियूं। घणे किलो थी वियो आहे अटो? घणो 75 रुपए किलो थी वियो आहे। इहा महिरबानी करे इन जी का असांजी अपील कयो, असांजी अटो सस्तो करायो। असां ग़रीब माण्हू पूरी कोन अटो किलो थी वियो आहे। असां नथा पी सघूं, मोलाई मुड़ुसु ग़रीब हालात महिरबानी करे लॻे त ग़रीब खाए। अच्छा, हुकूमत खां कहिड़ी अपील कयो पिया हींअर? हुकूमत अटो लाहे 70-80 रुपए किलो थी वियो आहे। जीअं त पीर ॻोठ रहवासियुनि जा वीचार ॿुधा, हुननि जो चवणु त अटो 70 रुपया किलो थियण खां पोइ असां सख़्तु तकलीफ़ ऐं ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां वफ़ाक़ हुकूमत खां इहा अपील था कयूं त अटे सस्ते जो रिलीफ थी न वञे त जीअं असांजी तकलीफ़ूं दूर थी वञनि। कैमरामैन सजाद हुसैन सां गॾु नौमान, अवामी न्यूज़ HD पीर जो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।